सिंध के वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह हैदराबाद के गैस सिलेंडर धमाके वारे वाक़े में फौत थी वियलनि के वारसनि के 10 लाख रुपया इमदाद की मंज़ूरी ॾेई छॾी। ज़ख़्मियुनि खे 5-5 लाख रुपया ॾिना वेंदा। आपाशी खाते के सूबाई वज़ीर जाम खान छोरो जी वॾे वज़ीर से मुलाक़ात। जाम खान छोरो जो चवणु आहे त मुश्किल घड़ीअ में फौत नहीं, ज़ख़्मियुनि के वारसनि सां गॾु आहियूं। वफाकी घरू वज़ीर मोहसिन नकवी सॼी दुनिया में रहंदड़ पाकिस्तानियुनि खे पासपोर्ट जारी करण में देर जो नोटिस वठी छॾियो। घरू वज़ीर मोहसिन नकवी जो लंडन में पासपोर्ट ऐं नादरा सेंटर्स जो दौरो। घरू वज़ीर समुंड पार पाकिस्तानियुनि जी सहूलियत लाइ अर्जेंट पासपोर्ट 7 ॾींहनि में जारी करण जो हुकुम ॾेई छॾियो। नॉर्मल पासपोर्ट 3 ॾींहनि में जारी थींदो। मोहसिन नकवी जो चवणु आहे त पासपोर्ट में देर कंहिं सूरत में बर्दाश्त न थींदी ऐं जेकॾहिं पासपोर्ट वक़्त ते जारी न थी त लाॻापियल ऑफिसरनि ख़िलाफ़ एक्शन वरितो वेंदो। पीपल्स पार्टी की मरकजी कमेटी वफाकी काबीना जो हिस्सो न बणजण जो फ़ैसिलो कयो आहे। मुस्तक़बिल में पीपी हुकूमत जो हिस्सो बणजंदी नज़र न पई अचे। केपी जे गवर्नर फैसल करीम कुंडियन जूं लाहौर में मीडिया सां ॻाल्हियूं। संदसि चवणु आहे त केपी जो वॾो वज़ीर अली अमीन गंडापुर अचे ऐं ॻाल्हियूं करे। एनआरओ खां सवाइ कंहिं बि मसइले ते वेहण लाइ तयारु आहियूं। सियासी जमातुनि खे गॾिजी वेही मुल्क खे अॻिते खणी अचणु घुरिजे। सिंध हुकूमत ज़राअत खाते के ज़रई यूनिवर्सिटी ट्रिनिजाम जे शागिर्दनि खे बिना व्याजे कर्ज़ ॾियण लाइ मैकेनिज़म ठाहिण जी हिदायत करे छॾी। ज़राअत वारे वज़ीर मोहम्मद बख्श महर जी सदारत हेठि ज़राअत खाते जी ज़रई तहक़ीक़ विंग जो इजलास में डीजी पारां रिसर्च विंग ऐं फसलनि जे मयार बाबति ब्रीफिंग। ज़राअत वारे वज़ीर हिदायत कई त ज़रई यूनिवर्सिटी जे शागिर्दनि खे बिना व्याज कर्ज़ ॾियण लाइ ज़रई तहक़ीक़ विंग मैकेनिज़म जोड़े। ग्रांट लाइ वॾे वज़ीर सां बि ॻाल्हाईंदसि त जीअं नौजवान पंहिंजो ज़रई कारोबार शुरू करे सघनि। अंबनि खजूर कपह जी पैदावार ऐं मयार खे वधीक बहितर बणायो वञे। हुकूमत हारी कार्ड ते कमु शुरू करे छॾियो आहे। हैदराबाद के परेटाबाद वारे इलाइक़े में गैस सिलेंडर धमाके वारे वाक़े जो हिकु ॿियो ज़ख़्मी कराची सिविल अस्पताल में बर्न्स वार्ड में फौत थी वियो। वाक़े में फौतुनि जो अंग 10 थी वियो। अस्पताल इंतज़ामिया मूजिबि 13 ज़ख़्मी इलाज हेठि आहिनि, जिन मां 7 ज़ख़्मियुनि जी हालत ॻणती जोगी ॿुधाई पई वञे। वाक़े सबबि परेटाबाद में सोग जी लहर छायल। भारतीय लोकसभा जो चूंडू मुकम्मल। एग्ज़िट पोल में बीजेपी जी वाज़े बरतरी जी दावा। लोकसभा जे 7 ऐं आख़िरी मरहले लाइ 8 रियासतुनि जे 57 सीटुनि ते वोटिंग खां पोइ चूंडुनि जो मरहलो ख़तम थी वियो। वोटनि जो टर्न आउट 49% रहियो। वोटनि जी ॻणप जो अमल ऐं हतमी नतीजनि जो ऐलान 4 जून ते कयो वेंदो। शहीद सहाफ़ी नसरुल्लाह गडानी जान मोहम्मद महर जे कातिलनि जी गिरफ़्तारी ऐं मासूम ॿारड़ी प्रिया कुमारी महर जी बाज़ियाबी लाइ सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में सहाफ़ती तंज़ीमनि जे सॾ ते एहतिजाजी मुज़ाहिरा ऐं धरणा। मीरपुर, माथिलो, खानपुर बहर, दाद लगारी, पन्नो आकिल, कंबर, शहदाद कोट, कंधकोट, कशमोर, गुड्डू, बख्शापुर, पन्नो आकिल, परीदन, सिजावल जुणेजो, ठरी मीरवा, काज़ी अहमद, भिटशा, दादू, मेहड़, बख्शापुर, ठकराठो, गुलाब लगारी, बागराणी, सगियूं, कंडियारो, नौ दुम्बालो, थड़े मोहब्बत ऐं ॿियनि शहरनि में बि रैलियूं कढी धरणा हया विया। मुज़ाहिरनि में सहाफ़ियुनि, सियासी समाजी कारकुननि ऐं शहरियुनि वरी अंग में शिरकत कई। पाकिस्तान लाइ आईसीसी ट्रॉफी आणणु हिकु ख्वाबु आहे जेको पूरो करणु बाक़ी आहे। इंशाअल्लाह T20 वर्ल्ड कप खटे क़ौम खे ख़ुशियूं ॾींदासीं। क़ौमी क्रिकेट टीम जे कप्तान बाबर आज़म जो बयानु। संदसि चवणु आहे त उमेद हमेशह ट्रॉफी खटण जी हूंदी आहे, पर उन लाइ असांखे समूरे मुख़ालिफ़ टीमुनि ख़िलाफ़ ॾाढी सुठी क्रिकेट खेॾणी पवंदी। जेकॾहिं असांखे T20 वर्ल्ड कप खटिणो आहे त मुतहदी खेॾणो पवंदो। अमरीका में खेॾणु नओं तजुर्बो ऐं चैलेंज हूंदो। T20 वर्ल्ड कप के इफ्तिताही मैच में अमेरिका था कैनेडा के शिकस्त। डेलास में खेलियल ग्रुप ए जी मैच में अमेरिकी टीम कैनेडा के 7 विकेटनि तां हारायो। अमेरिकी टीम 195 रन्स जो हदफ़ 3 विकेटनि जे नुक़सान ते 7 ओवर में हासिल कयो। टॉस अमेरिका खटी ऐं कैनेडा के बैटिंग की दावत ॾिनी हुई। कैनेडा भी सुठी रांदि जो मुज़ाहिरो कंदे 5 विकेटनि जे नुक़सान ते 194 रन्स ठाहियूं हुयूं। ऐं सद समेत सॼे मुल्क में गर्मी जी लहर बरक़रार। कराची में अॼु खां गर्मी जी शिदत में घटिताई ऐं कुझु हंधनि ते फुड़फुड़ पवण जो इम्कान। मौसमियात खाते मूजिबि ईंदड़ 24 कलाकनि दौरान शहर में मौसम गरम रहण जो इम्कान आहे। वधि खां वधि गर्मी पद 35 खां 37 डिग्री सेंटीग्रेड ताईं वञी सघे थो। सुभाणे खां छंछरु ताईं कराची में तेज़ सामूंडी हवाऊं घुलंदियूं। सामूंडी ककरनि सबबि कुझु हंधनि ते राति जे वक़्तु फुड़फुड़ पइजी सघे थी।